अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद था सभी दोस्त ठीक ठाक हैं, खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असां ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकर असांजे चैनल ते नवां आहियो त अमृत व्लॉग चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो बैलेंस न किरंदो, काफ़ी असांजो हौसलो वधंदो ऐं तव्हांखे वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। तो सिजावल ख़ान मीर ऐं बावल ख़ान जो फ़ैसिलो कराईंदो त उन में वक़्तु एतिराज़ कंदो त असांखे इहो फ़ैसिलो क़बूल न आहे ऐं सिजावल ख़ान उन्हनि खे उथण न ॾींदो। उन्हनि खे ईअं चवंदो त हर हाल में तव्हांखे फ़ैसिलो मञिणो आहे। ऐं ॿिए पासे शेरली इहा सोचींदो त सिजावल ख़ान हाणे मूंसां पलांद करणो पियो चाहे। अगरि हू मूंसां पलांद न करे हा त हू कोर्ट में ज़रूरु वञे हा ऐं हू मूं ते केस ज़रूरु करे हा। ऐं दरिया ख़ान मूसा खे चवंदो त ऐं मूमल ऐं मीर जो पाण में अगरि मीर जो रिश्तो मूमल सां न आहे त दरिया ख़ान मूसा खे चवंदो त तूं पोइ मूमल सां शादी करे सघीं थो। ऐं मूसा दरिया ख़ान खे चवंदो त अगरि मूमल मीर सां मिलियलु आहे त पोइ मां मूमल सां कॾहिं बि शादी कोन कंदुसि, छो जो मीर मुंहिंजो दोस्त आहे उन करे। ऐं ॿिए पासे सिजावल ख़ान अकबर खे चवंदो त तूं हाली शेरली खे हिकु पासे कर, असां मीर ऐं बावल ख़ान जो फ़ैसिलो करे पोइ हिननि खे ॾिसंदासूं। वधीक वीडियो ॾिसण चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।